सरदार साईं, परेशान छो था थियो? तहां एक मासूम इंसान न, पर शैतान मारियो आ। शैतान इंसानन जो भी कातिल हुयो, ऐं तहां जे पुट शाहज़ेब खे मारियो हुयो। उन खां अलावा उन गरीबन जा घर उजाड़िया, केतिरा ई माण्हू क़त्ल कया उन। दादा बेशक सही तो चई। शामिर इंसान न बल्कि शैतान हो। वो इंसानियत जो कातिल हो। इनका पहिरीं जो हू मूंखे क़त्ल करे, मूं हुनखे क़त्ल करे छॾियो। छो त उन ॾींहुं तूं मूंसां गॾु है, यादि अथई? हुन मूं ते फायर कयो। जेकॾहिं बंगुल हथियार मथे न करे त मां त मरी चुको हुअसि। तूं सही आई, बिल्कुलु तो सही चयो। वो मासूम इंसान न पर शैतान हो। पर अलाए छो मूंखे अंदर ही अंदर में रहम पियो अचे तो मूं हुनखे छो मारियो। खैर जेको थियो सही थियो। साईं दादा मूंखे खौफ रुगो इन ॻाल्हि जो आ, किथे ये दुनिया वारा इहो न समझी वेहनि भई सरदार शाह ज़मान मिल्कियत हासिल करण जे लाइ पंहिंजे सॻे भाइटे खे क़त्ल करण में भी देर न कई। सिर्फ मूंखे इन ॻाल्हि जो खौफ पियो थिए, ॿियो कंहिं बि ॻाल्हि जो मूंखे को खौफ न आहे। सरदार साईं, जे पुलिस जे मसइले खां परेशान हुजो त मां शामिर जो खून पंहिंजे सिर ते खणण लाइ तयार आहियां, ऐं मां शामिर जे खून जो कबूलदार थींदुसि ऐं पुलिस खे इहो चवंदुसि शामिर खे मूं मारियो आहे। मूं न साईं दादा, मूंखे पुलिस जो न अॻु भउ हुयो, न हाणे आ, न आईंदा को बि ट्रप रहंदो। रही ॻाल्हि गिरफ़्तारीअ जी, आख़िर मां बि सतरा जी सरदार आहियां। इन घटनि घेरनि खां थोरो घणो मां बि वाक़िफ़ आहियां। थोरी घणी कानून जी भी जान रखां थो। तू छा तो समझ? मां गिरफ़्तारी ॾींदुसि। मूं गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत बि कराए छॾी। मूंखे हिन राणा साहब मां पूरी पक, 100% पक केस अहिड़ो कमज़ोर करे छॾींदो जो हिक ॿ शयूं आहिनि खां पोइ केस खुद ब खुद खत्म थी वियो। कोई भी सजा सही मुझे सिर तव्हां जे लाइ हाज़िर आहे। साईं दादा अल्लाह तुझे सिर के सलामत रखे। मां को दुश्मन तुझो न आहियां जो तुझो सिर घुरां। अल्लाह तुझो सिर सलामत रखे। मूं तोखे चयो न गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत कराए छॾी। हाणे हिकिड़ो कमु कर, ड्राइवर खे चओ त गाॾी कढे, वञनि ते हलूं वासा वठण। जी बाबर साईं। बंगुल दे हाल वाल शामिर की कीअं तबियत आहे? मामलो सीरियस आहे। असां शामिर खे खणाए कराची था वञूं। शामिर खान जो हिते इलाज नथो थी सघे, इन जे करे शामिर खान खे मां कराची खणाए थो वञां। बंगुल सरदार शाह ज़मान वॾो ज़ुल्म कयो आहे। हिकु बेसहारा यतीम खे मारण जी कोशिश कई आहे, जेको उन जो रत बि आहे। मिल्कत जे करे माण्हू एतिरो किरी सघनि था, मां त कॾहिं इहो सोचे बि न सघियो। अल्लाह करे त शामिर खान बची वञे, पोइ इन शाह ज़मान सां घटि कान थींदी। बंगुल कोन थींदी घटि हिन सां। तव्हां हिते बीहो, मां रोशी खे ॾिसां त जीअं शामिर खान खे खणाए हलूं। हाणे असांखे वधीक देरि न करणु घुरिजे। हाँ बहादुर खान, तूं देरि न कर, तूं वञ। बंगुल तूं परेशान न थी, कहिड़ो बि हुकुम हुजे न मूंखे चओ। ते साॾो कर, जेकी बि शइ तोखे खपे न मां वेठो आहियां। बस अदा दुआ कर त शामिर खे अल्लाह साईं नई ज़िंदगी ॾे।
अल्लाह वॾो आहे, अल्लाह वॾो आहे, गफ़ूर रहीम आहे। पैसे ॾोकड़ में तोखे कोन छॾींदुसि, जेके पैसा लॻाओ न लाहींदुसि, पोइ हाणे जेके रब साईं जी मर्ज़ी। महिरबानी शरीफ खान, फिलहाल तव्हां दोस्तनि जूं दुआऊं खपनि। जे ॿी का ज़रूरत पई त तव्हां दोस्त परे न आहियो। सरदार साईं इहो कमु वाह जो कयो आहे। हाणे शमीर जा अंडरा ई कढी विधासीं। दिल थी चवे त सरदार साईं खे गुलनि जा हार पाराए। जॾहिं तॾहिं इहो कमीणो मीरा सां पियो खोस कंदो हुयो। मां बि सरदार साईं जे करे हुनजो ख्याल पियो करियां, त हुनजो भाइटियो न त कॾो को फट मारे छॾिया असां। सुठो थियो जो इहो कमु सरदार साईं पंहिंजे हथनि सां कयो, न त इहो कमु बि मूंखे ई करणो पवे। पर दिलावर साईं ख़बर पई आहे त शमीर बची वियो आहे। अञा ताईं हू जेरो आहे, शायद मुओ नाहे। नज़र इहो कमीणो अञा जेरो आहे, एतिरनि गोलनि मां बि बची वियो। दिलावर साईं, शमीर कोन बचंदो, तड़पी तड़पी मरी वेंदो। ज़ालिमनि जो साह एतिरो जल्दी नाहे वेंदो। शमीर खे कराची खणाए विया आहिनि, थी सघे थो बची वियो हुजे। हाणे जेकॾहिं बची वियो न त गुलामू मां हिन शमीर खे घणा ॾींहं जीअण ई कोन ॾींदुसि। छो त मुंहिंजो नालो दिलावर आहे, दिलावर, कच्चे जो दिलावर। गुलामू ईअं सम्झ त हू मरी वियो। हा दिलावर साईं, सरदार साईं शमीर ते हमलो करे असांखे बि जहिड़ी इजाज़त ॾेई छॾी आहे। दिलावर साईं, तव्हां हुकुम कयो त उते वञी अस्पताल में गोलियूं हणी भगन इहो शमीर सरदार साईं जी गोलनि मां कोन बचंदो। ॾिसजांइ वेठो, सुभाणे हिन शमीर जो हिते लाश ईंदो। हा दिलावर साईं, ॾिसूं था त शमीर केतिरा ॾींहं मौत सां मुक़ाबिलो करे। रेशमा रूपोश आहियां। पुलिस लाइ मूं ते केतिरा केस लॻाए चुकी आहे। उहे बि केस लॻाया आहिनि जिन जी मूंखे ख़बर ई न आहे। इन करे मां चाहियां थो त शमीर जे खून जो क़बूलदार बि मां पाण थियां। रेशमा पंहिंजे सरदार खे गिरफ़्तार थियण कोन ॾींदुसि। हाशिम खान, तुंहिंजे क़बूलदार थियण सां को फ़र्क़ु न पवंदो, छाकाणि त बंगुल खान सिधी FIR सरदार ते कटराईंदो। बहरहाल सरदार शाह ज़मान खे त गिरफ़्तार थियणो ई पवंदो। नरेश न, बाबल साईं पंहिंजी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत कराइण लाइ निकिरी चुको आहे ऐं हू पंहिंजी ज़मानत कराए पोइ मोटंदो। खून जे केस में गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत नाहे थींदी। हाशिम खान, सरदार शाह ज़मान त मुख्य जवाबदार आहे, उनजी ज़मानत कीअं थींदी? रेस, SP राणा साहब बाबल साईं जो दोस्त आहे ऐं हूअं बि ही झेड़े जो केस आहे। इन शमीर कमीणे त बाबल साईं ते अॻ में बि हथियार ताणिया हा। बाबल साईं पंहिंजी जान बचाइण लाइ हुन ते फायर कया आहिनि। राणो साहब बाबल साईं ते केस ई अहिड़ो ठाहींदो जेको केस बाबल साईं ते बीहंदो ई कोन। सच थो चवीं हाशिम खान, असांजे मुल्क जी पुलिस बि कमाल जी पुलिस आहे, नोड़ी मां नांग ठाहे वेंदी आहे। दिलावर जी, हाँ दिलावर, तो सरदार शाहजमान जो छा थियो? सर, सरदार शाहजमान खान पंहिंजी ज़मानत कराए छॾी आहे। इहो सुठो थियो सुखिया, तो सरदार शाहजमान पंहिंजी ज़मानत गिरफ़्तारी खां अॻु कराए वरिती। न त तोखे त ख़बर आहे सुखिया त सरदार शाहजमान खे गिरफ़्तार करणु केॾो न ॾुखियो कमु आहे। जेकॾहिं असां सरदार शाहजमान खे गिरफ़्तार कयूं हा त वॾी मज़ामत पेश अचे हा ऐं सरदार शाहजमान जा हामी रोडनि ते अचनि हा, हड़तालूं थियनि हा ऐं हंगामा थियनि हा। पर अवां सही था फरमायो। बंगुल खान पंहिंजी FIR में इहो लिखायो आहे त सरदार शाहजमान ऐं उन जे साथियुनि शमीर खान ते हमलो कयो आहे, पर शमीर अञा ज़िंदा आहे। पर बंगुल खान इहो बि न लिखायो हो त गोली शमीर खान खे कंहिंजी लॻी।
त पोइ तुंहिंजो छा ख्याल आहे? का तूं सरदार शाहजमान जे साथियुनि खे गिरफ़्तार कयो आहे? सर ये नामालूम माण्हू आहिनि। ॿियो त सर सरदार साहब शमीर ऐं उनजे साथी दिलबर ते पिणु केस दाख़िल करायो आहे त शमीर वारनि सरदार साहब ते खूनी हमलो कयो आहे। उन करे अञा का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे। ठीकु आहे सुखिया, त अमीर खे जेकॾहिं होश अचे त हुनजी बयान रिकॉर्ड करे मूंखे रिपोर्ट कजांइ। मां कोशिशि कंदुसि त ॿिन्ही धुरनि जो ठाह थी वञे। जी सर। ठीकु आहे, तव्हां हाणे वञी सघो था। ख़बर न आहे त सरदार शाहजमान जो लाइ छा थियो। पुलिस पोयां गिरफ़्तार थी वियो छो जो एसपी राणा साहब बंगुल खे पक ॾिनी हुई त हू शाहजमान खे गिरफ़्तार कंदो। इस बाबा ये ना है के खबर पई आहे त सरदार शाहजमान गिरफ़्तारी खां अॻु पंहिंजी ज़मानत करे ॻोठ पहुतो आहे। छा सरदार शाहजमान ज़मानत करे मोटी आयो आहे? हा रेस, इन वक़्त बि सरदार शाहजमान पंहिंजे ॻोठ में वेठो आहे। मूंखे त अॻु में ई शक हो एसपी राणा साहब ऐं सरदार शाहजमान पंहिंजो पाण में दोस्त आहिनि। इहो राणा साहब सरदार साहब सां वंगार वेही वियो। ॻाल्हि राणा साहब जी न, शाहजमान पंहिंजी ज़मानत वकील जे थ्रू कराई हूंदी। इनमें राणा साहब जो कहिड़ो ॾोह? ऐं साईं कानून कार्रवाई त पोइ बि पयूं थींदियूं। अलाह साईं शामिर खान खे ज़िंदगी ॾे। राणा खान केस ई कमज़ोर ठाहियो हूंदो। जेकॾहिं ॻरो कलम हाणे हा न त सरदार शाहजमान हिन वक़्तु जेल में अंदर बंद हुजे हा। पर हाल इहो ॾाढो ख़राब थियो जो सरदार शाहजमान जी ज़मानत थी वई। सरदार साईं सुठो थियो तव्हांजी ज़मानत थी वई, न त हाशिम चए पियो हू कबूलदार थी पाण ई गिरफ़्तारी ॾींदो। साईं दादा मां इहो कंहिं बि क़ीमत ते कंहिंखे ईअं करण न ॾियां, छो त मूंखे पंहिंजे शहीद पुट शाहज़ेब जो पाण पलांत करणो पाण, ऐं मां पंहिंजे पुट जे पलांत में कंहिं बि क़ीमत ते कंहिं ॿिए खे शरीक थियण जी हरगिज़ इजाज़त न ॾियां। पर सरदार साईं शमीर त बची वियो आहे। जॾहिं बि मोटियो न जीअरो न छॾींदोसांसि। पहिरीं ॻाल्हि त अहिड़ियूं गोलियूं हई थमांसि बचंदो न बचंदो। सरदार साईं अफ़वाह इहे पिया हलनि, बंगुल खे डॉक्टर ने पक ॾिनी आहे त लंडन में शामिर जो इलाज थी वेंदो, ऐं डॉक्टरनि ईअं बि चयो आहे त कुझु ॾींहं इलाज थींदुसि, बाक़ी हू चाक चङो भलो थी वेंदो। हाँ हेलो हाजी साहब। बंगुल शामिर खान कीअं आहे? हाजी शरीफ शहमीर जी तबियत में अञा को भेरो सुधारो कोन आहे। हुनजो हाल जहिड़ो हो ओड़ो ई आहे। अहिड़ियूं थो यार ख़बरूं ॿुध। बंगुल शहमीर जो ज़िंदा रहण तो लाइ इंतहाई ज़रूरी आहे। कीअं बि करे शहमीर खे बचाए। हाजी शरीफ डॉक्टर चवनि था त शहमीर खे लंडन खणाए वञे। घर मां त ॾाढो परेशान थी। तूं सलाह ॾे त छा कयां? जेकॾहिं शहमीर जो इलाज लंडन में ई आहे त पोइ देर न कयो। जेकॾहिं शहमीर जे ज़रे बराबर बचण जो बि आसरो आहे त पोइ पैसनि खां न घबराइजांइ। मां वेठो आहियां, तुंहिंजो दोस्त हाजी शरीफ। यार चवीं त तूं बि सच थो, पर लंडन त यार वॾो ख़र्च थींदो। पर यार फिक्र अथमि त किथे मुंहिंजा पैसा न ॿुॾी वञनि। बाबा शहमीर ज़िंदा हूंदो त तोखे ई फ़ाइदो थींदो न। कहिड़ो आहीं छा बंगुल? छा दिमाग़ में विसरी वियो अथई? अॻो पोइ इहा पूरी जाइदाद शाहजमान जी ने शहमीर जी थियणी आहे। इहो दा हथनि खां कीअं थो वञे? हिम्मत कर। ऐं पोइ जॾहिं इहा सॼी मिल्कियत शहमीर खान जी थी वई
समझ त तुंहिंजी थी वई न। ठीकु आहे हाजी शरीफ़, मां शामिर खान खे लंडन खणी वञण जो बंदोबस्त कयां थो। ठीक आहे, देर न कर, असुल देर करी न। खुदा हाफ़िज़। साईं दादा चाक थी शामिर हिन ई तरह में ईंदो न, जॾहिं बि मुंहिंजे साम्हूं आयो न, मूंखे कसम आहे पंहिंजे शहीद पुट शाहज़ेब जो इन शामिर खे वरी बि सिधियूं गोलियूं सीने में हणंदोमांसि। हू जॾहिं तड़पी तड़पी जीरो थींदो मुंहिंजे साम्हूं न छॾींदोमांसि, वरी बि सिधा पट सीने में ठोकींदोमांसि, छॾींदोमांसि मां। जेसीं ताईं इहो शामिर गब्बर बीड़ो नथो थिए, तेसीं ताईं मुंहिंजूं गोलियूं इन शामिर जूं सीने मां आर पार थींदियूं रहंदियूं। छो त सॼी दुनिया खे ख़बर आहे त ही सरदार शाह ज़मान गोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहे। मां जेको चवंदो आहियां उहो करे बि ॾेखारींदो आहियां। बेशक सरदार साईं, तव्हांजे कौल ऐं वाइदे जी गवाही दुश्मन बि ॾियनि था। मुंहिंजो नियापो इन हाशिम खे ॾेई छॾिजांइ ऐं उनखे सम्झाइजांइ, चइजांइसि त मुंहिंजे ऐं शामिर जे विच में न अचिजांइ, छो त मां पंहिंजे हिननि हथनि सां इन शामिर खे मारण थो चाहियां। जेकॾहिं इहो हाशिम विच में आयो न त उन सां बि घटि न थींदी। ही सम्झाए छॾिजांइ हाशिम खे, जॾहिं न मां पंहिंजे हिननि हथनि सां शामिर खे मारींदुसि, ओए मुंहिंजे हिन अंदर जी बाहि थधी थींदी, हिन अंदर जी बाहि थधी थींदी, न त कॾहिं बाहि थधी न थींदी। जेको हुकुम सरदार साईं, मां हाशिम खे झले छॾींदुसि। ठीकु आहे साईं दादा, तूं वञ मुंहिंजी जीवन खे हेॾां मोकिल। तूं बि थकियल आहीं, जद घड़ी वञी आराम कर। हल बाबा। जी सरदार साईं। मुर्शिद साईं, पखी पखण जीत जानवर सब शाम जो
पांचे कखन में मोटी था अचन तपे छो बाबा असांजी ससी पांचे माग छो नथी अचे बाबा मुंहिंजी ससी किथे आहे मुंहिंजी ससी अञा केतिरो इंतजार कराईंदी बाबा वञ मुंहिंजी ससीअ खे वठी अचो मुंहिंजो याव थो फाटे बाबा वञ मुंहिंजी ससी खे ॻोल्हे आ सूर मथां सूर ख़बर न आहे त सूर असांजो मुक़दर छो बणिजी विया आहिनि मीरा धीअ मां ससीअ खे किथे ॻोल्हियां ख़बर न आहे त मुंहिंजी मासूम धीअ किथे हूंदी कहिड़े हाल में हूंदी किथे इन शैतान करामत ससी खे मारी दबालट त न करे छॾियो आहे न चाची ईअं न चओ मुंहिंजी ससी त ज़िंदा आहे मुंहिंजी इहा दिलि थी चवे त मुंहिंजी ससी ज़िंदा आहे बस असांखां विछड़ी वई आहे ससीअ जे साह में मुंहिंजो साह अटकियल आहे मां ज़िंदा आहियां मूंखे पक आहे त ससी बि ज़िंदा हूंदी अच मुंहिंजी गुॾी अच ससी तुंहिंजी भेण हीअ मीरा तोखां बग़ैर अकेली आहे तूं ई त आहीं जिसां मां दिलि जूं ॻाल्हियूं कंदी आहियां तूं ई त हिकिड़ो सहारो आहीं रुगो सूमर आहे ऐं दिलावर जो ठाह थी वञे न त पोइ सभई गॾिजी ससीअ जी तलाश में निकिरी पवंदासीं